चओ त अल्लाह कुरान में वॾो असर को दिल सां बि वास्तो रखे न था। हाँ ईमान वारो कुरान के ॿुधंदो वेंदो, ईमान वारे के कुरान मां मज़ो ईंदो आहे कि न ईंदो आहे? छो त मुंहिंजो मालिक कुरान में अहिड़ी ॻाल्हि सम्झाईंदो फरमातो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। ईमान वारो कुरान के ॿुधंदो वेंदो, हुन जी दिल बहार थींदी वेंदी। मां त ईअं अर्ज़ कंदो आहियां, अल्लाह ॼाणींदो आहे जंहिंखे रब साईं कुरान ॾिनो आहे इन जहिड़ो को मिल्कियत वारो ॿियो नथो थी सघे। पेरनि में जुती न हुजेसि, अल्लाह ॼाणींदो आहे कपिड़ा फाटल हुजनिसि, पर जिन वटि कुरान जी दौलत आहे सभई चओ त इहो सभ खां वधीक आसूदो। पर जे मीलन जो मालिक हुजे, खजाननि जो मालिक हुजे, बंगलनि जो मालिक हुजे, जे इन वटि कुरान जी दौलत नाही त इन जहिड़ो को ज़मीन ते सुञो ई कोन्हे को। चओ दौलत आहे त कुरान जी दौलत आहे। हिन सां काई शइ क़ीमत में न पुॼी सघंदी। किताब लिखनि था अमीर घराणे जो मसा बिन उमैर बाद में त सहाबी थियो आहे, मुंहिंजे सुणे रबी करीम साईं जो अमीर घराणे जो आहे। बंगला पंहिंजा, बाग महलातियूं, सोन ज़ेवर हर शइ पंहिंजी अथसि। कपड़न जे मुतल किताब लिखनि था, सुबुह जो हिकिड़ो वेस पाए, मंझंदि जो ॿियो वेस पाए, टियों राति जो पाए, वरी लाथल जिस्म ते कपिड़ो ॿीहर मोटाए नथो आणे, वरी पियो नवां नवां हर वक़्तु पियो नवां पियो कपिड़ा पाए। तॾहिं ख़बर पइजेसि पइजी वियसि त अबो मरी वियुसि, यतीम जो थियो त अम्मा प्यार जे करे सॼी मिल्कियत जो मालिक बणायो। हाणे हिन जी मर्ज़ी जीअं पियो खपाए। किताब लिखनि था रात जो वक्त अजीब कपड़ा पातियूं वेठो आहे, पड़ोसी ॾाड़ी वारो वेठो तस, पड़ा मुंहिंजे कपड़नि ॾे नज़र कर, मुंहिंजे बंगले ॾे बि नज़र कर, मुंहिंजी मिल्कियत ॾिस। मां जहिड़ी कंहिं वटि मिल्कियत आहे, अहिड़ी कंहिं वटि शइ आहे जो मुंहिंजी खां वधीक क़ीमत में थिए? पड़ो अखियुनि खां पाणी थो आरे रोए थो। पोड़ा रोए छो तो ॿुधाए छो नथो? कंहिं वटि आहे त मूंखे ॿुधा, मां ॾिसी अचां। पोड़ो रोई करे चएसि तो ॻाल्हि ॿुध, हितां खां 3 महीननि जो पंधु थी ओ मदीनो शरीफ थी, मदीने में मुहम्मद रसूलुल्लाह जंहिं वटि मालिक जो क़ुरान आहे उहो सारी दुनिया खां वधीक क़ीमती आहे। अमीर क़ुरान जो नालो जो ॿुधो त देर न की, नौकर भी खई, खादिम भी खया अथई, गुलाम बाना खया अथई, सफ़र शुरू कई। सफ़र कंदे कंदे 3 महीननि खां बाद मदीने शरीफ़ में आयो। मुंहिंजो सुणो रबी करीम साईं मस्जिद नबी में तशरीफ़ फरमाहन, क़ुरान पढ़नि था। साईं जे चेहरे ते नज़र पई, अखियुनि खां पाणी वड़ो, छो त तव्हां असांखे उहो पैगंबर करीम मिलियो जंहिंजो मालिक चेहरो बि रहमत वारो बणायो आहे। जेको साईं खे हिकु दफ़ो ॾिसंदो पोइ काॾे वेंदो आहे? पोइ इहो दर छॾे काॾे वेंदो? चओ त मुंहिंजे सुहिणे साईं जो चेहरो बि रहमत वारो। अल्लाह ॼाणींदो आहे। मां अर्ज़ कयां, मुंहिंजी ज़बान खे ताक़त न आहे जो मां सुहिणे रबी करीम साईं जी तारीफ़ बयान करे सघां, अल्लाह जो क़ुरान तारीफ़ बयान करे। मां अर्ज़ कयां, साईं जे चेहरे ते नज़र पई रुनो, अखियुनि खां पाणी वड़ो, अञा जे करीब पहुतो। साईं जन सूरत यासीन पढ़नि था, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यासीन वल क़ुरआनिल हकीम, इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम, तंज़ीलल अज़ीज़िर रहीम।
मां तव्हां खां पुछां थो मिठड़ो क़ुरान हुजे ऐं सुहिणे साईं जी मिठड़ी ज़बान हुजे केॾो न मज़ो हूंदो केॾो न लुत्फ़ हूंदो अमीर क़ुरान खे ॿुधे थो रोए थो क़रीब अची करे करे थो ओ सुहिणा वधीक क़ुरान न पढ़जा मतां मुंहिंजो दम परवाज़ न थी वञे मां क़ुरान जो ताब सही नथो सघां पर मां ऐलान करे चवां थो त हिन दुनिया जे अंदरि जे क़ीमती आहे त मालिक जो क़ुरान क़ीमती आहे साईं मूंखे कलमो बि पढ़ायो इन्ही सुहिणे क़ुरान जो सबक़ बि गुलामन के चई तव्हां आज़ाद हो जॾहिं चाहियो ताॾे हलिया वञो मां सुहिणे साईं जो दर छॾे करे वरी बोटी कोन गुलाम हलिया हाणे ओ मुझा अल्लाह मुझा एड़ा सहाबी गरीब जेके धागे जी भी ताकत न है ए प्रेम साईं जन फरमाता बिलाल भला जुत्ती केड़ी वती थी मुझा साईं मां खजन जे फ्रांजी जुत्ती ठाई आ किदाल कंदा एतरे में साहिब रोनी मुझे साईं जो सहाबी आयो आ जंजी चादर फाटी पई आ टोपो न तई पर बंद चला साईं जन फरमाता साहिब तुजी चादर फाटल नजर अचे थी टोपो न थी सासा बंद क्यों थी अखन मां पानी यारे सोहेब साईं चे तो ओ मुझा साईं मां सोहेब तुझो गुलाम मिस्कीन गरीब आहियां मुझी अज चादर फाटी पई मां के धागे जी ताकत नहीं बबुरन जा कंडा पटे मां पाजी चादर के बंद कयो आए किदाल कंदा साईं जन वेठा का उठी बीठा हन साईं जन रोइन था अखन मां पानी वहे तो रहमत जा हथ खणी करे दुआ करन था साईं जन रोइन बीठा चवन था अल्लाहुम्मा हयीनी मिस्कीना ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के रहाए त मिस्कीन करे रहा जा ओ मुझा अल्लाह जे दुनिया खां लड़ाए त मिस्कीन करे लड़ा जा साईं जन एडा रोइन था जो दाढ़ी मुबारक भी तर थी वया आली थी वया साईं जन आखिर में ये चवंदा वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के क़यामत ॾींहुं उथार जा त मिस्कीनन जी जमात मां उथार जा साईं जन या दुआ गुरिया इते अमीर भी वेठो आ अमीर रोए त साईं जन दुआयूं घुरन था त मां दुनिया में मिस्कीन थी रहा दुनिया खां लॻियां त मिस्कीन थी क़यामत ॾींहुं मिस्कीन जी जमात मां हुजां मां मसबिन में अमीर हुजां साईं खां जुदा हुजां ईअं कोन थींदो ओ मुंहिंजा साईं मूंखे मोकल ॾियो मां पंहिंजे मुल्क मोटी वञा पंहिंजे भाउ खां सॼी मिल्कत जो हिसो वठी फी सबीलिल्लाह ख़ैरात करे मिस्कीन थी हित बि अवां सां कठो जा त क़यामत ॾींहुं बि मां सां कठो जा साईं जन फरमान था वञ हाणे सहाबी वापस मोटियो आ 3 महीना वेंदड़ पंध लगोस महीनो रहियो घणा थिया 4 महीना ॾाढा त ॿुधायो कि हिसाब न ईंदो अथव अहिड़ा सादा त न आयो न हिकिड़े को पुछां त जनाब ॿ चदा इहो बि तकदीर जो बहस मां न ॻाल्हाईंदुसि हा ईअं त न आहे न इहो ॻुझ जी ॻाल्हि आहे मां न ॻाल्हाईंदुसि घणा थिया 3 महीना वेंदड़ महीनो रहियो घणा थिया वरी 3 महीना मोटियो घणा थिया 7 महीना पंहिंजे मुल्क में मोटी आयो घर जे दरवाजे ते वॾो भाउ मिलियो वॾे भाउ जी नंढे भाउ ते नज़र पई 7 महीना जुदा हो डुकी अची भाकड़ पातई मसब काॾे वहीं अम्मा तुझे लाइ परेशान तुझी घरवारी हैरान आ तोला तुझा बच्चा परेशान मां गोले गोले मोटी आया ॿुधा त कहिड़े दुनिया जे कम सां मसब साईं चए तो मां कीअं कलमो लिखाया ओ बड़ा बा मां त दुनिया जे कम सां न हुमा मां त मदीने वयो हुमा मां त कलमो पढ़ियो त मां ला इलाहा तव्हां बि ज़ोर सां था पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसब साईं कलमा पढ़दो वेंदो आहे वॾो भाउ काफ़रा कावड़ी दी वेंदी आहे गुस्सो ईंदो आहे सोचे तो न के मां धकणा पर सोचे जीअं धकंदो मां तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो छो त ज़मान गश्तो माण्हू आहे हुनखे ख़बर ई जीअं मारींदो मां तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो छो त जेको कलमो बि पढ़दो आहे पोइ पंहिंजे मालिक सां सचो बि हूंदो आहे त इहो क़ुरान बि चए थो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। कुरान चए थो जेको चवंदो कलमो पढ़दो आहे त पोइ ॾुख बि ईंदा अथसि तकलीफ़ां बि ईंदियूं अथसि पर मज़बूत रहणु उन जो कमु आहे उन खे रहमत सां मालामाल करणु मां अल्लाह वॾो भाग ज़मान गश्त सोचई मारींदो मां अञा कलमे ते मज़बूत हेठि कंदु करे सोचे सोचे मथे कंदु कई चए ॻाल्हि ॿुध हाणे लालच थो ॾिस ओ मसब ॻाल्हि ॿुध मां अब्बा मरीज़ हो त तूं नंढड़ो है मां जवान हुयुमि चए हा दा इहा त ॻाल्हि सही आहे चए पोइ तोखे ख़बर नाहे फिलाणे पासे ते हिकिड़ो बाग़ आहे जंहिंमें 1000 वण थी अब्बो मुंहिंजे नाले ते करे वियो आहे मसब तोखे ख़बर नाहे पर अॼु खां बाद उहो बाग़ 1000 वण वारो मां तोखे ॾिनो पर इहा महिरबानी कर इहो दीन छॾे असांजे पुराणे दीन ते मोटी मसब साईं चए थो वॾा बादाल ॿुध अब्बो मरी वियो तूं जान है मां नंढड़ो हुमि अम्मा प्यार में मांखे पालियो पे फिलाणे पासे ते 4 बाग़ जंहिंमें 4000 वण आहिनि अम्मा मुंहिंजे नाले ते कया आहिनि मसवॾा भाउ तोखे ख़बर नाहे पर ख़ुदा जो कसम उहे 4 बाग़ चइनि 1000 वण वारा वॾा भाउ मां तोखे ॾिना तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ तूं हिकु बाग़ ॾे थो मां 4 बाग़ छॾे वॾो भाउ चएसि थो ॻाल्हि ॿुध तूं एॾे वहीं मां 300 बकरियूं वरितियूं ढुकियूं हुयूं या यूं हन 2 फर ॾिना अथऊं 900 दाणा थी तुंहिंजा थी पर इहो दीन छॾे हेॾे आ मसब साईं चए थो वॾा भाउ ॻाल्हि ॿुध बाग़ केतिरा न चए थो घणा आहिनि भला बंगला केतिरा सोन केतिरो सभु कुझु घणो आहे भला भार घणा चए थो अध जो मां मालिक आहियां कि न चई हा मसब साईं चए थो ख़ुदा जो कसम आहे मां पंहिंजो सारो हिसो वॾा भाउ तोखे ॾिनो तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ या कशमकश लॻी पई आहे अंदरां मसब साईं जी घरवारी पंहिंजे खावंद जो पंहिंजे मुड़स जो आवाज़ सुञातो डुकंदी आई पुछा थी करे मसब काॾे वहीं पुछा थी करे 7 महीना थिया अञा पुछा मस कई त मसब साईं जो वॾो भाउ मसब साईं जी घरवारी खे ॿुधाए थो त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी हिकु बाग़ ॾियांसी तो 4 बाग़ थो बकरियूं ॾियांसि थो त सॼी मिल्कियत थो ॾे अल्लाह ॼाणींदो आहे घरवारी बि काफ़िराणी आहे गुस्सो आयो कावड़ाई चए थी मसब हाँ शुक्र माजे भी नजर कर मां जड़ी का अरब में हसीन खूबसूरत का औरत कोने का पर वो वक्त भी याद कर मुझे निकाह करण ला शादी करण ला केड़ा दुख ॾिठाई केड़ियूं तकलीफ़ां कयूं वई तड़ी त मां तुझे निकाह में आयम पुराणे गाल ॿुध जे कलमो कुरान छॾींदो आहियां त मां तुंहिंजी घरवारी आहियां न त अॼु खां बाद मां तुंहिंजी घरवारी न आहियां मसब साईं फरमाए तो घरवारी ॻाल्हि ॿुधो अॼु मां तोखे कलमे जी दावत ॾियां थो कलमो क़बूल कंदीअ मुस्लमान थींदीअ त मुंहिंजी घरवारी आहियां न त काफ़िराणी औरत खे अॼु खां बाद में घरवारी रखण त पंहिंजी जात काफ़िराणी औरत खे थुकाइण जे लाइ बि मां तयार न आहियां
इन्हीं लफ्ज़ ते घरवारी खे कावड़ आई डुकंदे वञी मसब साईं जा ॿ पुटड़ा वठी आई अॻियों बि ॾेखारे पुठी पोयों लिकाया अथई चवे थी मसब ॻाल्हि ॿुध जे कलमो कुरान छॾी दे त हे पुटड़ा थी औलाद थी न त औलाद जे मुंह ॾेखारण खां सिकाईंदी मां मसब साईं चए थो ॻाल्हि ॿुध ये नंढड़ा हन वॾा थींदा मां कलमे जी दात ॾींदोमान कलमो क़बूल कंदा त मुंहिंजी औलादनि न त कुफ्र वारे वक़्त जी औलाद खे अॼु त ठहियो पर हमेशह ॾिसण लाइ तयारी न एतिरे में अम्मा जो आवाज़ आयो इते मसब साईं जी दिल ते पाणी अम्मा है जंहिंखे मां प्यारो हुम 7 महीना जुदा रहियो आहियां अम्मा ईंदी ज़रूर कलमो ॿुधी कलमो क़बूल कंदी न त बि ईअं चवंदी त मुंहिंजे बच्चे खे तंग छो था कयो 7 महीना जुदा रहियो आहे हाणे अम्मा में उमेद अम्मा में आसरो अम्मा भी आई बच्चे ते नजर पई डुकी अची भाकरो पातो तई चुमियूं थी ॾे चुमियूं ॾेई पुछा करे थी बच्चा मसब काथे है अञा पुछा जो के त मसब साईं जो वॾो भाउ मसब साईं जी घरवारी मसब साईं जी अम्मा खे ॿुधाइनि था त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी एक बाग ॾियोसी था त 4 बाग थो बकरियूं ॾियोसि था त मिल्कियत थो ॾे ऐं घरवारी मसब साईं जी अम्मा खे ॿुधाए थी त मूंखे हीअं लफ़्ज़ थो कढई औलाद लाइ हीअं थो चवई अल्लाह ॼाणी दुआ अम्मा भी काफ़िराणी आहे अम्मा के भी बच्चे ते गुस्सो आयो आहे चेती मसब हाँ शुकर जे कलमा कुरान शरी दुआ त मिल्कियत मां सब कुछ ॾींदी मां न त ज़रो बि न ॾींदी मां मसब साईं अखियुनि खां पाणी आरे लुड़क जारी करे चए थो अम्मा मां त तो में उमेद समझी ओ अम्मा मां त तो में आसरो समझो हो पर खुदा जो कसम मां मसब सॼी मिल्कियत खे छॾण जे लाइ तयार आहियां लेकिन कलमे कुरान खे छॾण लाइ तयार न आहियां अल्लाह ॼाणींदो आहे अम्मा के कावड़ आई अम्मा सट ॾेई मसब साईं जो पटको लाथो आहे पटको लाहे चवंदी आहे पोइ त मां पंहिंजे घर जो हे कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ तयार न आहियां अम्मा जेको कलमे कुरान लाइ सॼी मिल्कियत छॾे सघंदो आहे उहो मथे जो कपिड़ो बि छॾण जे लाइ तयार आहे अम्मा खे अञा कावड़ ईंदी आहे अम्मा खे अञा गुस्सो ईंदो आहे सट ॾेई मसब साईं जी गोद में अंगोशे में हथ विझी चवंदी आहे पोइ त मां हे पंहिंजे घर जो कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ तयार न आहियां हेठां अम्मा छिके थी मथां मसब साईं जा हथ पिया हलनि रोई करे चए थो मां त सभु कुझु छॾियो आहे ओ अम्मा ख़ुदा रा मुंहिंजो नंगो गाढ़ो न कर अम्मा मूंखे इहा गोॾ माफ़ कर अम्मा मूंखे अंगोशो माफ़ कर अम्मा ज़िद में आ चवंदी आहे कुझु बि थिए मां तोखे इहा गोॾ बि न ॾींदमि रोए थो इलाज करे थो पर अम्मा कोन मञींदी आहे रोई करे चए थो भेण खे भेण वञ त सयूं घर जे अंदरि दास जो पुराणो कंबल थी ओ जे मुठ गाह खाईंदो आहे उहो गाह वारो दास जो पुराणो कंबल खणी आ त मां न गुड के सफ़र करे मदीने वञी मुहम्मद रसूलुल्लाह जो दीदार कयां किदाल कंदा भेण डुकंदी वञी दास जो पुराणो कंबल खणी आई आहे जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे हिन जान पंहिंजो नंगू ढकियो आहे हाणे सफ़र शुरू कयो अथई पंधु बि करे थो रोए बि थो रब खां दुआ बि घुरे थो चए थो मुंहिंजा अल्लाह मदीने जो महीने जो बंदो जी हाँ मां मसब ॾींहं रात करे ओ 15 ॾींहंनि में पूरो कया हाँ ओ मुंहिंजा अल्लाह 3 महीननि जो पंधु थी जे मां पहुतुमि त पंहिंजे साईं खे पंहिंजो किसो पाण ॿुधाईंदुमि पर मुंहिंजा अल्लाह जे मां रस्ते में मरी वञा त मुंहिंजो सारो किसो मुंहिंजे मोहम्मद खे ज़रूर ॿुधाइजां हले भी थो रोए भी थो दुआयूं भी घुरदो हले थो 3 महीननि खां बाद में रात जे वक़्त में मदीने में पहुतो सीउ भी चवे अॼु न पवां त पोइ मां कॾहिं पवां हिन खे हेठि त कंबल वधल आहे कमीज़ पातल आहे मथे ते कुझु कोन्हे सीउ में ॾके थो थड़के थो अची मजनबी में अची करे वेठो आहे खजन जी छड़न जी छत आहे हवा भी अचे थी सीउ भी अचे थो ॾके थो थड़के थो पर नज़र काॾे आहे नज़र मुंहिंजे मोहम्मद रसूलुल्लाह साईं जे दरवाज़े में आहे वेठो आहे तके थो अध राती साईं जनता जो नमाज ला बाहर निकता नजर कन
त को नौजवान मस्जिद नबी में वेठो जे को सीए में डके तो थड़के तो साईं जो फरमान तो नौजवान ओ सीए में डकण वारा थड़कण वारा केरा मसब साईं रोई करे चे तो अन मसब बिल उमैर ने गुलाम कया रसूल अल्लाह ओ मुझा साईं मां तुझो गुलाम मसब बिन उमैर आयो आहां साईं जन फरमाता है शाबदोती मुझा साईं दास जो पुराणो कंबला जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे और मसब तू तमीर है वक्त ते वेस मटी दे तू त बागन जो मालिक है तू त मील तू जमीन जो मालिक है बुधा त सई कादे मिलकत कई सारो किस्सो जो मुझे सुने साईं के बुधाईंदो आहे मुझे सुने साईं का अखिन मालो का मुबारक ही दाल फरमाता मसब घबराना परेशान न थी क़यामत दी गुण तुझो कम्मा मालिक को हर शे वठी ॾियण मां मोहम्मद करीम जो कम्मा किताब लिखन था वो सहाबी मुझे सुने साईं जी दरबार में 7 साल रातन जा पर बी ताकत न थी जो ॿिया कपड़ा वठी सके सागे पुराने दास जे कंबल ऐं सागी कमीस में 7 साल गुज़ारिया 7 साल का बाद में ओद जो मैदान थियो शाम जो वक्त मुझे सुने साईं जा 17 शाह साहबा शहीद थिया अबू हुरैरा साईं जी रिवायत 17 साहबा जा लाश पया अबू हुरैरा फरमाए तो मां ॾिठो त भाउ जे लाश ते भाउ रोई रहियो आहे अबे जे लाश ते पुट रोई रहियो आहे पुट जे लाश ते अबो रोई रहियो आहे मां अखियुनि सां ॾिठो त नी मसबरो मेरे यतीम जे लाश ते मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह रोई रहियो आहे साईं जन मथां वेठा रोइन था उन कंबल खे हथ विझी करे फरमान था ओ मसबरो मेरा तो कलमे कुरान जे करे सॼी मिल्कत छॾई 7 साल मां वटि रही ॿिया कपिड़ा बि वठी न सघे अॼु मां मोहम्मद वटि कफन जे लाइ ॿियो बि कपिड़ो कोन्हे साॻे दास जे पुराणे कंबल में कफन ॾियां थो ओ मसब क़यामत ॾींहुं इहो कंबल मूंखे ॾिजां मां खणी पंहिंजे अल्लाह खे ॾेखारींदुमि उते अर्ज़ु कंदुमि त हे मसब मेरा जे कलमे कुरान जे करे ॿियो त ठहियो पर कफन में बि कंबल आयो अथसि पोइ जन्नत में गुण तुंहिंजो कमु मालिक खां हर शइ वठी ॾियण मां मोहम्मद करीम जो कमु